पीपल्स पार्टी एमएनए शाजिया मरीज चमड़ाहे ते पीपल्स पार्टी खांगण वारे अमल के संजीदगी सां ॾिसी रही आहे कि क़ौमी एयरलाइन के खांगण वक्त मुलाज़िमनि जे असासन जो ख्याल रखणु घुर्जे। इस्लामाबाद में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे पीपल्स पार्टी अॻवान शाजिया मरीज चयो त पब्लिक प्राइवेट पार्टनरशिप हिकु मॉडल हुजणु घुर्जे। शाजिया मरीज चयो त सिंध में केतिरा ई मनसूबा पब्लिक प्राइवेट पार्टनरशिप ते हली रहिया आहिनि। संदसि चवणु हो त वफ़ा खांगाइण जो नारो हणण बदिरां ख़ानगी शोबे खे भाईवारी ते हलाइण जो मनसूबो जोड़े। हुन चयो त प्राइवेटाइज़ेशन ते बिलावल भुट्टो ज़रदारी जो मौक़िफ़ वाज़े आहे। पीपल्स पार्टी एमएनए शाजिया मरीज चमड़ाहे त पीपल्स पार्टी खांगाइण वारे अमल के संजीदगी सां ॾिसी रही आहे। क़ौमी एयरलाइन के खांगाइण वक्त मुलाज़िमनि जे असासन जो ख्याल रखणु घुर्जे। इस्लामाबाद में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे पीपी अॻवान शाजिया मरीज चयो त पब्लिक प्राइवेट पार्टनरशिप हिकु मॉडल हुजणु घुर्जे। शाजिया मरीज चयो त सिंध में केतिरा ई मनसूबा पब्लिक प्राइवेट पार्टनरशिप तहत हली रहिया आहिनि। संदसि चवणु हो त वफ़ा खांगाइण जो नारो हणण बदिरां ख़ानगी शोबे खे भाईवारी ते हलाइण जो मनसूबो जोड़े। हुन चयो त प्राइवेटाइज़ेशन ते बिलावल भुट्टो ज़रदारी जो मौक़िफ़ वाज़े आहे। पीपल्स पार्टी एमएनए शाजिया मरीज चमड़ाहे त पीपल्स पार्टी खांगाइण वारे अमल के संजीदगी सां ॾिसी रही आहे। इस्लामाबाद में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे पीपी अॻवान शाजिया मरीज चयो त पब्लिक प्राइवेट पार्टनरशिप हिकु मॉडल हुजणु घुर्जे। शाजिया मरीज चयो त सिंध में केतिरा ई मनसूबा पब्लिक प्राइवेट पार्टनरशिप ते हली रहिया आहिनि। पीपी एमएनए शाजिया मरीज चमड़ाहे त पीपल्स पार्टी खांगाइण वारे अमल के संजीदगी सां ॾिसी रही आहे।